प्रोग्राम के तवा पंहिंजो समझी हिते पहुता आहियो। असां एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी दोस्तनि, सभिनी भाइरनि, सभिनी महिमाननि जा तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। दोस्तनि जो तइदाद काफ़ी आहे। असां भी तव्हां मां ई आहियूं जेके माण्हू हिते पाण मौजूदु आहियूं। इहे सभु माण्हू पाण बराबरी सरासरी जे बुनियाद ते आहियूं। का कमी कोताही रहिजी वञे, नंढड़ा माण्हू आहियूं, असांजे इंतज़ामनि में भी कुछ का कमी रहिजी सके थी। असांजे दोस्तनि जी हाजिया में भी का कमी रहिजी सके थी। असांजे खाधे पीते जे सिस्टम में भी का कमी रहिजी सके थी। ऐं वरी बि हथ ॿधी सभिनी दोस्तनि खां हिकिड़ो दफ़ो ऐं वरी भी माफ़ी वठां थो त ही तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ही तव्हांजो पंहिंजो काज आहे। हिन खे तव्हां पंहिंजो प्रोग्राम सम्झी इंजॉय कजो। ऐं अॼु असां ही जेका कचहरी रखी आहे, ही कचहरियूं असांजे कोस्तान जो रस्म रवाज हुयूं। असां नंढा हुआसीं त असां कंहिं निसाब में पढ़ियोसीं कोस्तान जी महिमान नवाज़ी। अॼु इहे शयूं इन्हनि जी किलत पैदा थिए पई। ऐं मुंहिंजे कोस्तान, मुंहिंजे दोस्तनि भाइरनि खे हिते जेके भी कई आया आहिनि, उन्हनि खे चवंदुसि त सियारे जी मुंद में, सियारे जी मौसम में जीअं पंहिंजा अॻे वॾड़ा ॻोठ में गॾु थी पंहिंजी ओताकनि ते कचहरियूं रचाईंदा हुआ, तव्हां दोस्त नई जनरेशन जेको ही यंग नस्ल आहे, तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां इहा अपील आहे त तव्हां पंहिंजी तौर ते पंहिंजे ॻोठनि में भी इहो कचहरियूं जेके आहे रचायो। उन्हनि खे भले को दोस्त 5 दोस्तनि खे फेस करे सघे थो या उन्हनि जेतिरी उन जी हैसियत आहे उन मुताबिक़ हू पंहिंजे ॻोठनि में नंढियूं नंढियूं कचहरियूं रखनि। कचहरियुनि सां मोहबत वधे थी, राब्तो वधे थो, हिक ॿिए जे दुख सूर जी ख़बर पए थी। ऐं राब्ते खां कटियल रहण जे करे काफ़ी मसइला आहिनि जेके अल्तवा में रहनि था। ऐं कोस्तान जे हर रहवासी, कोस्तान राजूनी ताज जेको तव्हां सभिनी राजनि जो हिकिड़ो गॾियल गुलदस्तो आहे। कोस्तान राजूनी ताज जेको मलीर, जामशोरो, ठटे जे कोस्तानी एरिया जे रहवासियुनि जे लाइ कमु करे थो, उन्हनि जे लाइ पाण पतोड़े थो। ऐं कोस्तान राजूनी ताज जी कोशिशि आहे त असां सभु कोस्तानी मोहबत जे हिकु धागे में पूयल हुजूं। ऐं इंशाअल्लाह असां नफ़रतनि जो ख़ात्मो चाहियूं था, असां मोहबतनि जी प्रचार चाहियूं था। असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असां सूफ़ी माण्हू आहियूं, असां महिमान नवाज़ माण्हू आहियूं। ऐं सभिनी कोस्तान वासियुनि खे मुंहिंजी इहा अपील आहे त जेके भी माण्हू ॿाहिरां हिते असांजे इलाइक़े में रोज़गार कनि था या हिते असांजे इलाइक़े में कंहिं नौकिरी सांगे आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि सां तव्हां पंहिंजाइप वारो रवैयो रखो। उन्हनि सभिनी माण्हुनि खे तव्हां पंहिंजो महिमान सम्झी ट्रीट कयो। हूअं भी कोस्तानी जेकॾहिं मिसकीन भी हूंदो तॾहिं भी हू महिमान नवाज़ ज़रूरु हूंदो आहे। उनजे घर में जेको बच्चा दाल पाणी खाईंदा आहिनि या उन ते जेको चांहि जो ढुक हूंदो आहे, उहो भी आयल महिमान खे हू पेश कंदो आहे। इंशाअल्लाह इहे मोहबतूं, इहे चाहतूं, इहे गॾिजाणियूं पंहिंजूं क़ाइम ऐं दाइम रहंदियूं। ऐं इंशाअल्लाह कोस्तान राजूनी ताज जो तव्हां सां भरपूर साथ रहंदो। अॼोकी इहा महफ़िल असां जा जेके कलमकार दोस्तनि, जेके सहाफ़ी दोस्तनि, जेके इन असांजे मुआशरे जे लाइ, असांजे ॾुखनि सूरनि जे लाइ, असांजी तकलीफ़नि जे लाइ पंहिंजे कलम जे वसीले असांजी ज़बान बणजनि था। ही प्रोग्राम अॼु असां उन्हनि दोस्तनि जे मान में रचायो आहे। ऐं ॿिया असांजा कोस्तानी रहवासी, कोस्तान जा जेके जहांगीरा मारवाड़ा आहिनि, ही प्रोग्राम असां उन्हनि जे मान में रचायो आहे। उन खां अलावा जेके जमपीर हाई स्कूल मां या जमपीर हायर सेकेंडरी स्कूल मां जेके असांजा नौजवान ज़हीन शागिर्द जिन मैट्रिक ऐं इंटर में ए ग्रेड ऐं A1 ग्रेड खया आहिनि, असां उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई जे लाइ भी प्रोग्राम कयो आहे। उन सां गॾु असां पंहिंजे मौसन
ऐं महिनती उस्तादनि जे मान में भी प्रोग्राम रखियो आहे। तव्हां असां सभु गॾिजी अॼु ही हिकिड़ी राति जो मेलो भी आहे, हिकिड़ी राति जी कचहरी भी आहे ऐं सभु इंशाअल्लाह दोस्त गॾिजी प्यार सां मोहबत सां ऐं हिन प्रोग्राम के पंहिंजो सम्झी कमी कोताही के नज़र में न रखंदे इंशाअल्लाह भरपूर तव्हां सभु दोस्त हिन प्रोग्राम के इंजॉय कंदा। ऐं हिन खां पोइ हिन प्रोग्राम में कुछ समझाणियूं भी आहिनि, कुछ पैगाम भी आहिनि ऐं जेको भी एतिरो तव्हां दोस्त गॾु थिया आहियो त असां इहो मौक़ो हथ मां वञणु कोन ॾींदासीं। असां तव्हां दोस्तनि ताईं पंहिंजा सुठो पैगाम कोस्तान राजूणी इताद जो प्रोग्राम हर शइ तव्हां ताईं पहुचाइणु चाहियूं था ऐं सभिनी कोस्तान वासियुनि खे ऐं हथ ॿधी रिक्वेस्ट कंदुसि त हू पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे स्कूल पढ़ाइनि। असां वटि मञूं था गुरबत आहे कोस्तान में, मञूं था असां वटि वसीलनि जी खोट आहे, मञूं था असीं शहर खां ॾूरां इलाइक़े जाबलू पहाड़ियुनि इलाइक़नि में रहूं था, पर हिन वक़्तु शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे हर कोस्तानी जे घर में हिकु न त ॿ मोटर साइकिलूं ज़रूरु आहिनि। उन्हनि खे आउं वरी बि रिक्वेस्ट कंदुसि, आउं आंजणी खां जमपीर जो सफ़र कंदुसि पढ़ण जे लाइ। असां नूरियाबाद खां बसनि जी छितनि ते सफ़र करे जमपीर पढ़ियासीं। आउं पंहिंजे कोस्तानी भाइरनि खे जेको ठटे में रहे थो, जेको थाणे बुलाखान में रहे थो, जेको मकली में रहे थो, जेको सरी मोल में रहे थो या वो गडाब में रहे थो या जमपीर में रहे थो, इन्हनि सभिनी भाइरनि खे मुंहिंजे तरफ़ां वरी बि गुज़ारिश आहे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियो। जिते भी तव्हां पहुची सघो था सरकारी स्कूलनि ताईं ऐं कोस्तान राजूणी इताद एजुकेशन तैलीम जे हवाले सां तव्हां सां भरपूर तावन कंदो। जिते जंहिं ॻोठ में 30 खां 40 ॿार हूंदा असां उते पंहिंजा तव्हांखे स्कूल भी क़ाइमु करे ॾींदासीं 5 क्लास ताईं। असां तव्हां सां असांजो साथ भरपूर आहे ऐं तव्हां भी जेके कोस्तान जा रहवासी आहिनि, जेके ॻोठनि जा चङा आहिनि, उहे असांजी मदद कनि, उतां जा ॻोठाणा असांजी मदद कनि त असां सभ खां पहिरियां पंहिंजी तैलीम ते कमु कयूं। असां पंहिंजो ईंदड़ नस्ल जेको आहे उनखे तैलीम जी रोशनी सां नवाज़ियूं। असांजा नंढड़ा जनरेशन जेका आहे उहा पढ़ियल लिखियल हुजे। मुंहिंजो सभिनी मुंहिंजे भाइरनि खे इहो पैगाम आहे त ख़ुदा जे वास्ते असां होटलनि ते वेही बि 200-500 ख़र्च कयूं था, असां नशनि पतनि ते भी 200-500 ख़र्च कयूं था, असां भतनि पोतनि में भी ख़र्च कयूं था। उहे पैसा महीने में 3000-4000-5000 असां पंहिंजे बचड़नि जे रोशन मुस्तक़बिल जे लाइ ख़र्च कयूं त उहे असांजा सजाया आहिनि ऐं ही कोस्तान सॼो असांजो सरसब्ज़ थी पवंदो। ही कोस्तान सॼो असांजो हिकिड़ो जन्नत जो टुकड़ो थी पवंदो। जॾहिं असां जो शऊर असांजे मान में पकड़जंदो त इंशाअल्लाह तमामु बहितरी ईंदी। असांजी राजूणी इताद जी इहा कोशिशि आहे त असां पंहिंजी बिरादरियुनि पंहिंजे ॻोठनि आड़नि पाड़नि में हलंदड़ नंढा वॾा मसइला इख़्तिलाफ़ ख़तमु करायूं। उन जे लाइ बि असां कमेटी जोड़ियूं पिया। इंशाअल्लाह हिन प्रोग्राम